दुरूद पढ़ा यो अंगण में पेरी तेरे कंदो न पुजण में है पेरी तेरे कंदो न पुजण में दिल बर जी कर दिल सां दावत जरूर कराई तो अरबी ज़ियारत कयो वंडेड़ो वंडड़ी जल्दी वठण में पेरी तेरे कंदो न पुजण में। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे पूरी दुनिया जे लाइ रहमत बणाए मोकिलियो आहे। उन जी आमद ते झर झंग में बर शहर में पूरी दुनिया में मुस्लिम उम्मा ख़ुशियूं मल्हाए रही आहे। पंहिंजा घर मैदान अंगण मस्जिदियूं दुकान सभु सजाए रहिया आहिनि इन ख़ुशीअ में त हुज़ूर जी आमद जी ख़ुशी था कयूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे बि घुर्जे त आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾसियल वाट ते हली पंहिंजी ज़िंदगी बहितर सुन्नत तरीक़े सां गुज़ारियूं। कैमरामैन वफ़ा मीर सहतो सां गॾु मीर मोहम्मद सहतो, KTN न्यूज़, बेरिया सिटी।